मदेजी में ख़बर है वात शेयर कंदासीं। मदेजी वेझो बरसात सबब पूरे जे घर जी भित किरण सबब 4 वरिये जी मासूम निगरी दबजी फौत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां मदेजी मां शेयर कई पिया। मदेजी वेझो बरसात सबब पूरे जे घर जी भित किरण सबब 4 वरिये जी मासूम निगरी दबजी फौत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कच्छ जे ॻोठ रबनवास मंगड़ेचो में बरसात सबब घर जी भित किरण सबब निगरी मासूमा मंगड़ेचो फौत थी वई आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण मलबो हटाए निगरी जो लाश ॿाहिरि कढियो वियो। ख़बर अवां मदेजी मां शेयर कई पिया। मदेजी वेझो बरसात सबब पोरे जे घर जी भित किरण सबब 4 वरिये जी मासूम निगरी दबजी फौत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कच्छ जे ॻोठ रबनवास मंगड़ेचो में बरसात सबब घर जी भित किरण सबब निगरी मासूमा मंगड़ेचो फौत थी वई। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण मलबो हटाए निगरी जो लाश ॿाहिरि कढियो वियो। निगरी जे फौत थियण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो।